रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का सवाल कयो मल ईमान या रसूल अल्लाह ईमान छा आहे। पाण फरमायूं सतन शयुनि जे मञण जो नालो ईमान आहे। आमंतु बिल्लाह पहिरें नंबर ते अल्लाह खे मञण, व मलाइकती ॿिए नंबर ते फ़रिश्तनि खे मञण, व कुतुबी टे नंबर ते किताबनि खे मञण, व रुसुली चौथे नंबर ते रसूलनि खे मञण, वल यौमिल आखिर पंजे नंबर ते आखिरत खे मञण, वल क़द्र खैरी व शर्री मिन अल्लाह तआला छहे नंबर ते तक़दीर खे मञण। बाननि जे फ़ाइदे में या नुक़सान में जेके भी फ़ैसला थियनि था सब अल्लाह जी तरफ़ां थियनि था, इन ते ईमान। सते नंबर ते वल बास बादल मौत मरण खां बाद उथणो आहे, हिसाब किताब ॾियणो आहे, रब जे साम्हूं बीहणो आहे, इन ॻाल्हि ते यकीन। सभई इन्हनि सतनि शयुनि खे मञूं था, सब कलमो तो पढ़ो ज़ोर सां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। इहो आहे ईमान। वरी जिब्रील सुवाल कयो मल इस्लाम या रसूल अल्लाह इस्लाम छा आहे। फरमायूं पंजनि शयुनि जो नालो इस्लाम आहे। अंत तशहद अल्ला इलाहा इल्लल्लाह पहिरें नंबर ते गवाही ॾे त अल्लाह अकेलो मोहम्मद मुस्तफ़ा अल्लाह जो सच्चो रसूल आहे। वन तो कीमत सलाह ॿिए नंबर ते नमाज कायम कर, वन तो ती ज़कात टे नंबर ते पैसा हुजनि त ज़कात ॾे, वन तसूम रमज़ान चौथे नंबर ते रमज़ान जो महीनो अचे त रोज़ा रख, वन तहुज्जल बैत पंजे नंबर ते रब पैसो ॾेई त बैतुल्लाह जो हज कर। इहो आहे इस्लाम। मुसलमान उनखे चइबो आहे जेको दिल सां इन्हनि सतनि शयुनि खे मञे ऐं ज़ुबान सां बि इक़रार करे। इक़रारुम बिल लिसान व तस्दीकुम बिल क़ल्ब ऐं आमाल सालिह करे, इनखे चइबो मुसलमान। पोइ मुसलमाननि में वरी क़िस्म आहिनि। हिकिड़ा कामिलुल ईमान माना जंहिंजो ईमान कामिल आहे, ॿिया नाक़िसुल ईमान ईमान त आहे पर गुनाहनि जे करे ईमान कमज़ोर थी वियो। बेनमाज़ी खे बेईमान न चइबो, छो त सतनि शयुनि खे त मञे थो, बाक़ी नमाज़ न पढ़ण जे करे ईमान कमज़ोर थी वेंदो आहे। चोर आहे, दाड़ेल आहे, राशी आहे, व्याजी आहे, इन्हनि खे बेईमान न चइबो, छो त सतनि शयुनि खे त मञनि था, बाक़ी इन्हनि गुनाहनि जे करे ईमान कमज़ोर थी वेंदो आहे। हदीस में अचे थो जेकर अक़ीदो ईमान सही अथसि, शिरक न कई, कुफर न कई, पोइ पंहिंजे गुनाहनि जी सज़ा खाई खाई नेठ ईमान जे सदके जन्नत में वेंदो। सज़ा मिलंदसि छो त जन्नत पाक घर। अल्लाह ताला जन्नत में मेरो सेरो न मोकिलींदो, हाली जहन्नम में धोंदो, धोई साफ़ करे आब हयात में वेंजारे, जन्नत जा वॻा सोना ताज ऐं कंगण पाराए फ़रिश्तनि जे इस्तक़बाल में पोइ जन्नत में मोकिलियो। जीअं कपिड़ो मेरो थी वेंदो आहे त हाली हुनखे धोइबो आहे, हाली साईं पाणीअ जे गोतनि जी मार, वरी साबुण जी मार, वरी सौटिन जी मार, वरी निपूड़नि जी मार, वरी सिज जे उस जी मार, वरी गरम इस्त्रीअ जी मार, तॾहिं कपिड़ो पाए। कपिड़ो जेतिरो मेरो घणो एतिरो सौटियूं घणियूं। असांजा बि जेतिरा गुनाह घणा एतिरो जहन्नम जो सौटियूं बि घणियूं। जन खे जहन्नम जे सौटियुनि जे सहण जी ताक़त हुजे, अल्लाह से फरमायो फमन शाअ फलयुमिन वमन शाअ फलयकफर। पोइ जीअं वणेसि तीअं करे। इहो अमर तहदीद जो आहे, रब दड़को ॾिनो आहे। कंहिंमें सभु आहे, को सलाही चाचड़ में को मुड़ुस माण्हू जेको जहन्नम जी बाहि सही सही। असां दुनिया जे बाहि जी चिणक सही नथा सघूं त जहन्नम जी बाहि कीअं सही सही। त गुनाह एतिरा कजनि जेतिरी सह पहुजे। सिंधी में चवंदा आहिनि ॾियो नथा त ॾुखायो त न। नेकी नथी पुॼे त गुनाह त न कयूं। गुनाह खे छॾणु इहा बि नेकी अथव। बाबा गिला गुनाह आहे या न? हाणे जेको गिला खे छॾे थो ॾे इहा बि नेकी आहे। कूड़ ॻाल्हाइण गुनाह
छॾे ॾिनई कूड़ खे त न ॻाल्हाईंदुसि, इहा बि नेकी। गार ॾियणु गुनाह, मुड़ियो ज़ुबान खे रोकियईं गार खां, इहा बि नेकी। ज़िना गुनाह, पैसो भी हुयुसि, ताक़त भी हुयुसि, पर मुड़ियो, इहा भी नेकी। साडा 500 गुनाह वॾा। अल्लामा सुईदी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे, हाणे असां मुस्लमान रुगो नेकी न कयूं, गुनाह खां रुगो मुड़ी वञूं, तॾहिं बि साडा 500 नेकियूं असांजे आमाल नामे में लिखी। दुआ कयो अल्लाह असांखे हर गुनाह खां बचाए। टियान वरी खाली ईमान, यानी ईमान खां बिल्कुलु खाली। इन्नल लज़ीना कफरू मिन अहलिल किताब वल मुशरिकीन फी नार जहन्नम खालिदीन फीहा अबदा। रब फरमा जन ज़रे जेतिरो कुफर कयो, ज़रे जेतिरो शिरक कयो, जहन्नम में या त वरी निकता ई। दुआ कयो अल्लाह असांखे इन गुनाह खां बचाए। शिरक ऐं कुफर ये ॿई अहिड़ा ख़तरनाक गुनाह आहिनि जो नेकिन खे ईअं साड़े छॾींदा आहिनि जीअं बाहि कखनि खे साड़े। तव्हां का मुस्लमान खे चओ बाबा हल निमाज़ ते, हुन चयो छाजी निमाज़, काफ़र थी। तव्हां का मुस्लमान खे चओ बाबा ॾाढ़ी रख नबी साईं जी सुन्नत, चई छाजी ॾाढ़ी, काफ़र थी। क्या मुसलमान औरत के तव्हां चओ अम्मा पर्दो कर, पर्दो फर्ज़ आहे, चई छाजो पर्दो, काफ़र थी। इहो कुफर आहे। अञा हिकिड़ो चए थो साईं नमाज़ फर्ज़ आहे। दुआ करो अल्लाह से मूंखे नसीब करे ईमान बचंदुसि। चवे थो त ॾाढ़ी नबी साईं जी सुन्नत आहे, मां सम्झां थो मुंहिंजी कोताही आहे, ईमान बचंदुसि। पर्दो फर्ज़ आहे, असांजी कोताही आहे, ईमान बचंदुसि। पर चई छाजी निमाज़, छाजी ॾाढ़ी, छाजो पर्दो, इहो त कुफर आहे। दुआ कयो अल्लाह असांखे इन गुनाह खां बचाए। जेके आयतूं मां तव्हांजे साम्हूं तिलावत कयूं आहिनि, इन्हनि आयतुनि में अल्लाह ताला उन्हनि बाननि जो ज़िक्र फरमायो आहे जेके कामिलुल ईमान। फरमाई इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात। रब फरमायो जंहिंजो ईमान भी मजबूत, आमाल सालिह भी मजबूत, ईमान में भी कोताही कानेन, आमाल सालिह में भी कोताही कानेन। इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात। रब फरमायो जंहिंजो ईमान भी कामिल, आमाल सालिह भी कामिल, कानत लहुम जन्नातुल फिरदौस नुज़ुला। रब फरमायो ये मुंहिंजा बाना जीअं मरंदा वेंदा, अखि इन्हनि जी बंदि थींदी वेंदी, जन्नत में इन्हनि जी मेज़बानी तयारु हूंदी। ये मेहमान हूंदा, इन्हनि जो मेज़बान अल्लाह हूंदो। खालिदीन फीहा ला यबगून अन्हा हिवला। रब फरमायो जन्नत में वेंदा त वरी जन्नत मां निकिरंदा ई कोन, हमेशा हमेशा पिया जन्नत में रहंदा। फरमाई इज़ा वक़ातिल वाक़िया। रब फरमायो जॾहिं क़यामत क़ाइम थींदी, लईस लिवक़ातिहा काज़िबा। फरमाई क़यामत जी वाक़े थियण में कोई कूड़ कोन अथव, यकीनन क़यामत क़ाइम थींदी। खाफ़िज़तुर राफ़िया। रब फरमायो जॾहिं क़यामत क़ाइम थींदी त के इज़्ज़त वारा हूंदा, के ज़लील हूंदा, किंजा गर्दन बुलंद हूंदा, के हया ऐं शर्म जे करे पंहिंजा कंध हेठि कयूं बीठा हूंदा। इज़ा रुज्जतिल अर्ज़ु रज्जा। फरमाई जॾहिं क़यामत क़ाइम थींदी त इन ज़मीन खे वॾा लोॾाईंदा। सिंधी में चवंदा आहिनि जेॾा उठ तेॾा लोॾा, जेॾी ज़मीन हूंदी इन ज़मीन खे लोॾाईंदा। व बुस्सतिल जिबालु बस्सा। कुरान तो फरमा एॾा इन ज़मीन खे लोॾाईंदा जो ही वॾा वॾा जबल ऐं पहाड़ जेके हिन ज़मीन खे सुक कयूं बीठा, कुरान तो फरमा ये भी बोरा बोरा थी वेंदा।
फकानत हबाअम मुंबस्सा जिया दज़ पे उड़ा मंदिया यही जबल पार दज़ वांगुर पिया उड़ा मंदा वकुंतुम अज़वाजन सलास रब फरमायो जन क़यामत कायम थींदी त माण्हू टिन तबक़नि में तक़सीम थी वेंदा घणनि तबक़नि में हिकिड़ा आला तबके जा माण्हू ॿिया विच तबके जा माण्हू टिया हेठि तबके जा माण्हू फरमाई वा अस्हाबुल मईमनति मा अस्हाबुल मईमना रब फरमायो जंहिंखे आमाल नामो सॼे हथ में मिलंदो इहे विच तबके जा माण्हू वास्हाबुल मशअमति मा अस्हाबुल मशअमा जिनके आमाल नामो खबे हथ में मिलंदो ये हेठे तबके जा माण्हू फरमाई वस्साबिकून अस्साबिकून टिया आला तबके जा माण्हू नबियन जी जमात रसूलन जी जमात सिद्दीकन शहीदन जी जमात सालिहन बुजुर्गन जी जमात ये सब आला तबके जा माण्हू हूंदा उलाइकल मुकर्रबून कुरान तो फरमा जेके आला तबके जा मुसलमान हूंदा अल्लाह वटि हुननि जो वॾो मक़ाम हूंदो रब वटि हुननि जी वॾी इज़त हूंदी ये रब जा मुकर्रब बाॾा हूंदा सुन्नतुम मिनल अव्वलीन व कलीलुम मिनल आखिरीन कुरान तो फरमा जेके आला तबके जा मुसलमान पहिरीं ज़माने जा तमाम घणा पोए ज़माने जा तमाम थोड़ा मुझे मिठे नाले वाले हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जमाने में जेके भी मुसलमान हा सब आला किस्म जा मुसलमान हा इन जे करे त मुझे नबी फरमायो खैरुल कुरून करनी फरमायो भले में भलो ज़मानो मां मोहम्मद जो ज़मानो आ साईं जो ज़मानो भलो त मुझे साईं जे ज़माने में जेके मुसलमान उहे भी भले किस्म जा मुसलमान सुम्मल्लज़ीन यलूनहुम बी सदी में कुछ घट थी विया सुम्मल्लज़ीन यलूनहुम टी सदी में कुछ घट थी विया चौथी सदी में कुछ घट थी विया पंजी सदी में कुछ घट थी विया दुआ कयो शल 15वीं सदी में हुजन आन सही जो ही दुनिया जो जहान हले तो पियो मां दुआ तो घुरां अल्लाह ताला तव्हां असां सभिनी खे जेके सलाई चाचड़ जे न जलसे में गॾु थिया अल्लाह असांखे आला तबके जे मुसलमाननि मां बनाए पोइ हिकिड़ा अथव दुनिया जा आला तबके जा माण्हू ॿिया आख़िरत जा आला तबके जा माण्हू हिकिड़ा दुनिया जा वॾेरा ॿिया आख़िरत जा वॾेरा हिकिड़ा दुनिया जा सरदार ॿिया आख़िरत जा सरदार हिकिड़ा जन्नत जा खान ॿिया आख़िरत जा खान ई दुनिया जा वॾेरा इन्हनि जे ज़िंदगी ते नज़र कंदो पन्ने में बंगलो जुदा सखर में बंगलो जुदा हैदराबाद में बंगलो जुदा कराची में बंगलो जुदा इस्लामाबाद में बंगलो जुदा जन्नत में भी जेके आला तबके जा मुसलमान हूंदा मुझे नबी फरमायो उन्हनि जे लाइ हिकिड़ो बंगलो कोन हूंदो हज़ार उन्हनि जे लाइ बंगला हूंदा सब जो सुभान अल्लाह जन्नत जो तज़किरो तो हले सुभान अल्लाह ॾाढा चओ जहन्नम जो तज़किरो हले पोइ भली रो पोइ माठ थी वेही जन्नत जो तज़किरो अला सुरुरिन मौज़ूना सब जो सुभान अल्लाह ई दुनिया जा वॾेरा इन्हनि जे बंगलनि में वेंदो त किन कमरनि में पलंग पिया हूंदा किन कमरनि में सोफा सेट पिया हूंदा किन कमरनि में कुर्सियूं पयूं हूंदियूं पोइ पंहिंजे पलंगनि ते सोफनि ते टेक लॻायूं वेठा हूंदा दुनिया जी सियासत ते पिया तबसरा कंदा आहिनि कुरान तो फरमा जन्नत में भी जेके आला तबके जा मुसलमान हूंदा उहे पंहिंजे जन्नत जे बंगलनि जे कमरनि में सोफनि ते पलंगनि ते टेक लॻायूं वेठा हूंदा हिक ॿिए जे साम्हूं कचहरियूं पिया कंदा यतूफ़ु अलैहिम बिलदानुम मुखल्लदून
ई दुनिया जा वॾा माण्हू इन्हनि जे बंगलनि में वेंदो, चांहि जा नौकर जुदा, मानी जा नौकर जुदा, माल खे संभालण वारा ॿेली जुदा, ज़मीनुनि खे संभालण वारा हारी ऐं कुर्मी जुदा, पारकनि खे संभालण वारा माली जुदा। कुरान तो फरमा जन्नत में भी जेके आला तबके जा मुसलमान हूंदा उन्हनि जे लाइ हिकिड़ो नौकर कोन हूंदो, हज़ारे उन्हनि जे लाइ नौकर हूंदा। सम्झो सुभान अल्लाह। पर हिननि नौकरनि जा गाना ई वॾेरनि वारा नौकर त न निमाज़ न तिलावत न ॾंदंग ॾींदा न बुर्श ॾींदा, वात मां धप पईंदी, 8 ॾींहं वेंजंदा ई कोन, लटाई न मटाईंदा। पर कुरान तो फरमा जन्नत में जेके नौकर मिलंदा उहे खूबसूरत सोना छोकरा चोॾीअ जे चंड वांगुरु पिया चिमकंदा, मुखल्लदून जंहिंजे मथां कुराड़ पईंदी कान, सदाई जवान बिअक्वाब व अबारीक, किंजे हथनि में माखी जी शरबत जा गिलास, किंजे हथनि में खीर जा जग हूंदा, किंजे हथनि में पाक शराब जूं बोतलूं हूंदियूं। ई दुनिया जा वॾा माण्हू शराब जा शौक़ीन हूंदा आहिनि। पोइ जॾहिं ज़ालिम शराब पीअंदा आहिनि पोइ उन्हनि जो दिमाग़ आउट थी वेंदो आहे। पोइ न पंहिंजी जी ख़बर, न पराई जी ख़बर, न ज़ाल जी ख़बर, न न्याणी जी ख़बर। कच्चो शराब पियनि त कुते जे मौत मरी वञनि। पर कुरान तो फरमा जन्नत में जेको आला तबके जे मुसलमाननि खे शराब मिलंदो, ला युसद्दऊन अन्हा वला युनज़िफून, उनमें मथे के चक्कर भी न ईंदा, उनमें नशो भी कोन हूंदो। लज़्ज़तिल लिशारिबीन, रुगो मज़ो ई मज़ो, लज़्ज़त ई लज़्ज़त हूंदी। वफ़ाकियतिन मिम्मा यतख़य्यरून, ई दुनिया जा वॾा माण्हू इन्हनि जे बंगलनि में वेंदो, सूफ़नि जा क्रेट जुदा, अंबनि जूं पेटियूं जुदा, केलनि जूं छबियूं जुदा, अंगूरनि जूं छबियूं जुदा, फ्रिजूं ऐं फ्रीज़र फ्रूटनि सां भरिया पिया हूंदा। कुरान तो फरमा जन्नत में भी जेके आला तबके जा मुसलमान हूंदा, रफ़मा तो जेको भी जन्नत में फल ऐं फ्रूट तलब कंदा, मां रब जन्नत में वो फल ऐं फ्रूट भी ॾींदो सा। हदीस में अचे तो मुझे नबी फरमायो जन्नत में हिकिड़ो तूबा जो वण आहे। फरमायो एॾो त उहो वण वॾो आहे, एॾो त हुन जो टारियूं ऐं शाखूअनि जो जेके भी जन्नती जन्नत में रहनि था, हर जन्नती जे हर बंगले जे हर कमरे में उन तूबा जे वण जी टारी पई लॻंदी। कुतूफ़ुहा दानिया, ई पंहिंजे पलंग ते सुता पिया हूंदा, रोशनदान मां उन तूबा जे वण जी टारी पई हेठि लॻंदी। रब जन्नतनि खे पटण जी भी तकलीफ़ न ॾींदो, सुता पिया हूंदा, मथों फल पियो लॻंदो। समझो सुभान अल्लाह। सब फल अंब जी तलब कंदा, अंब भी तूबा जी टारी में, केले जी तलब कंदा, केलो भी तूबा जी टारी में, सूफ जी तलब कंदा, सूफ भी तूबा जी टारी में, अंगूर जी तलब कंदा, अंगूर भी तूबा जी टारी में, खजूर जी तलब कंदा, खजूर भी तूबा जी टारी में, खुश्क फ्रूट बादाम पिस्ता अखरोट। मुझे नबी फरमायो जेके भी तव्हांखे दुनिया में फल ऐं फ्रूट ॾिसण में अचंदा, मुझे अल्लाह उहे सभु फल फ्रूट हिकिड़ी तूबा जी टारी में पेवंद करे छॾिया। दुनिया में थींदो अञा न सम्झाई। हाणे जन्नती उन तूबा जे टारी मां हिकिड़ो गिदरो पटियो, उनखे 4 फारूं कयईं, हिकिड़ी फार खाधई ज़ाइको गिदरे जो, वरी ॿी फार वात में विधई, दिल में ख्याल कई मां सिंदड़ी जा अंब खाईंदोसि, वात में त गिदरे जी फार पर ज़ाइको अंब जो थी वेंदो। वरी 3 फार वात में विधई, दिल में ख्याल कई मां कुटियाई कंधार जा अंगूर खाईंदोसि, वात में त गिदरे जी फार पर ज़ाइको अंगूर जो। वरी 4थी फार वात में विधई, दिल में ख्याल कई मां
खैर गई ठेड़ी जा डंग खाईंदो वात में त कितरे जी पार पर जाए को डंग जो थींदो व उतूबी मुतशाबिहा कुरान तो फम में वो सागोंदो पर हर पार जो जाए को पजो पजो। दुनिया में असा मुसलमानन जो मिस्कीनन गरीबन जो उम्मीदूं ऐं तमन्नाऊं पूरियूं कोन थी सघंदियूं। उम्मीदूं ऐं तमन्नाऊं ख्वाहिशूं ऐं ज़दूं त इन्हनि वॾेरनि सरदारनि जूं बि पूरियूं कोन थियूं। पूरियूं थियूं इन्हनि। रोडनि जा पत्थर खाई विया, नलका ऐं नालियूं खाई विया, गटरनि जा पैसा खाई विया, सोलरन जूं प्लेटूं खाई विया, सोलरन जा पखा खाई विया, अंधन मंडन यतीमन मिस्कीनन बेवनि जा पैसा खाई विया, पर पेट कोन भरियो। भरियो पेट कोन भरबो पेट दुनिया सां। मुंहिंजे नबी फरमायो इनखे हिकिड़ी वादी सोन जी मिलंदी, चवंदो ॿी वादी बि सोन जी मिले, बी वादी सोन जी मिलंदस, चवंदो टी वादी भी सोन जी मिले। मुझे नबी फरमायो इनजे पेट के भरींदी त कब्र जी मिट्टी भरींदस, बाक़ी दुनिया दौलत सां इन जो पेट कोन भरबो। अञा ये वडेरा सरदार ये जनमल मरंदा त इन्हनि खे ॿ तकलीफ़ूं थींदियूं, घणियूं तकलीफ़ूं, ॿ तकलीफ़ूं। हिकिड़ी तकलीफ़ या जींदी पन्ने जो बंगलो जुदा, सखर जो बंगलो जुदा, हैदराबाद जो बंगलो जुदा, कराची जो बंगलो जुदा, EV8 गाड़ी, पराडो गाड़ी, ईवीगो गाड़ी, करोला गाड़ी, ई बाग ई बागीचा ई ज़मीन हुई माला तू, ई कारखाना ई फैक्ट्री हुई सोने चांदी जा ढेर, मूंसां त काश गॾु कान थी हले। यकीन थी वेंदुसि त पछाड़ी में कपड़ा भी मुंहिंजा लाहींदा। मां तव्हां खां पुछां थो एतिरी दुनिया छॾण सवली आहे? असांजी रुगो सलाई चाचक जे जलसे में जुती गुम थी वञे त घर ते रोंदा था वञूं, वेगा ये जुती मुंहिंजी गुम थी वई, कंहिंजी पेंडल साइकिल गुम थी वञे त सालनि जा साल गरीब जे दिल मां दुख नथो वञे। ई सरदार पंहिंजे अखियुनि सां हेॾी मिल्कियत ॾिसंदा, ये ख़ुशी सां मरंदा। हिकु तकलीफ़ इहा थींदी त मूंसां त काश गॾु कान थी हले, ॿी तकलीफ़ इहा थींदी त जेॾे वञा थो रही अलाए छा थींदो, कब्र में अलाए छा थींदो, महशर में अलाए छा थींदो, पुलसरात जे वक़्त में अलाए छा थींदो। त मां त सॼी तयारी कई दुनिया जे लाइ, उहा दुनिया त सॼी हिते पई आहे, हाणे अॻिते अलाए छा थींदो। हदीस में अचे थो पोइ जहन्नम जा फरिश्ता अचनि था बदबूदार रुमाल खणी, अल्लाहु अकबर, जहन्नम जूं खथियूं खणी, ॾोहीअ जेतिरा उन्हनि जा ॾंद नीरियूं ऐं सायूं उन्हनि जूं अखियूं, पोइ जे हिन जे पेरनि नूं बीहंदा, पोइ हिन जे रूह खे चवंदा हलिया। पोइ पुलिस जो चोर खे पकड़ींदी आहे त चोर लिखंदो आहे की न, कंहिं महिल कमंद में लिखी ईंदो, कंहिं महिल केलनि जे बागर में लिखी ईंदो, पछाड़ी में का बागड़ी भील कोली जे घर में खे ॾिसंदो त उते वञी लिखी पनाह वठंदो त पुलिस खां बचाव। मुसलमानों जॾहिं हिननि जो रूह कढण जे लाइ फरिश्ता अचनि था त पोइ हिननि जो रूह बि हिन जे जिस्म में लिके थो। पुलिस चोर खे पकड़ींदी आहे त पोइ ठौशा, चमाटूं, बंदूकुनि जा कुंदाग, लतूं। कुरान तो फमा वलऊ तरा इज़ यतवफ़्फ़ल कफ़रुल मलाइकतु यज़रिबून वजूहहुम व अदबारहुम। पोइ मौत जा मलाइक भी अचण सां हाली हिन जे मुंहं में ठौशा था। यज़रिबून वजूहहुम व अदबारहुम, पुठीअ में मुकूं, अञा जेरो आहे तव्हां कोन था ॾिसो पर हू ॾिसे थो। सम्झो कुरान सचो आहे। लतूं, पुलिस जीअं चोर खे मोबाइल में उछलाईंदी आहे, पोइ हुनखे लतूं हणंदी आहे त अञा त बीह त रस्ते जी मार अथई, थाणे ते पहुच त तोसां हिसाब उते थींदा।
ओए मौत जा मलाइका जेरे इनके मुकू तारन जेरे इनके लतू तारन चंदा वज़ूकू अज़ाबल हरीक ही ते रस्ते जी मार थई अञा कब्र में क़यामत में तुंहिंजे लाइ कड़कंदड़ अज़ाब तैयार